हींअर लकीर निकिरे पई। हिकिड़ा उहे माण्हू आहिनि जेके सिंध जे पासे बीठा आहिनि ऐं उन्हनि जी अॻुवाणी उन्हनि जी रहनुमाई साईं ज़ैन शाह पियो करे ऐं मुल्की लेवल ते करे पियो। तव्हांजे पाणीअ जो केस न सिर्फ़ु साईं हिते लड़ियो, पंहिंजे माण्हुनि जे अॻियां पेश कयो, पर उहे माण्हू जेके चवनि असांजो पाणीअ तां वञे छा। साईं हिकिड़े कराची जे अॻुवाण सां मुलाक़ात कई, उन चयो असां वारे माण्हुनि खे इहा ख़बर ई कान्हे, हुननि खे ख़बर आहे या पाणी टैंकर मां थो अचे या नलकीअ मां थो अचे। साईं जो ॿेड़ी अवांजी ॿुधे पाणी सिंधू दरिया मां थो अचे। तव्हां पंहिंजे माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झायो। उहे माण्हू तव्हां सां गॾु बीह रहिया। सियासी हिकमत अमली जे तहत मुल्की लेवल ते साईं तव्हांजो केस खणी वियो। मुस्तफ़ा नवाज़ खोखर हिकिड़े मीटिंग खां पोइ मूं चयोमांसि तव्हांजी उर्दू में चयोमांसि तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजो केस रखियो आहे हिते ऐं ॾाढे मज़बूत दलीलनि सां रखियो आहे। उनजो हिकिड़ो प्रोग्राम हो, भाई मेहरबानी हमने आपके वो साथ नहीं की है, हम समझते हैं तो ये नुकसान है, सिंध का नुकसान है, मुल्क का नुकसान है, पाकिस्तान का नुकसान है, हम इस मसले को ओन करते हैं तो उसकी वकालत भी करेंगे। जिन माण्हुनि खे ख़बर न हुजे उहे बि तव्हां सां गॾु बीहनि त ही बातिल आहिनि,